अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रहा है पिरियावल सबका पेर एक नजर हेडलाइंस ते पाकिस्तान पारा जवाबी कार्रवाई में अफगानिस्तान में दहशतगर्दन के ठिकानन ते हमलो खारजी दहशतगर्दन के 7 ठिकानन के निशानो बणायो वियो। ज़रन मूजिब पक्तिका ऐं नंगरहार में दहशतगर्दन के इंफ्रास्ट्रक्चर के तबाह कियो वियो। मारिजी वियल दहशतगर्दन जो तादाद वाज़े नाहे थी सघी। इतलात वारी वज़ारत मुताबिक दहशतगर्दन खिलाफ इंटेलिजेंस बेस्ड कार्रवाई कई वई। पाकिस्तान वटि सबूत आहिनि। इस्लामाबाद, मस्जिद, बाजोड़ ऐं बनू में दहशतगर्द कार्रवाइन के अफगानिस्तान में वेठल क़यादत की सरपरस्ती हासिल हुई। अफगानिस्तान पंहिंजी सरजमीन पाकिस्तान खिलाफ इस्तेमाल करण बंद करे। बनू में सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते दहशतगर्दन जो हमलो खारजियन बारूद सां भरल गाड़ी फोर्सेस के काफ़िले सां टकराए छॾी। हमले में लेफ्टिनेंट कर्नल शहजादा गुलफराज ऐं सिपाही करामत शाह शहीद। ISPR चवण आहे त सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन में 5 खारजी मारिजी विया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां फोर्सेस मथां हमले की मज़म्मत। लेफ्टिनेंट कर्नल शहजादा गुलफराज ऐं सिपाही करामत शाह की शहादत ते दुख जो इज़हार। वॾे वज़ीर सईद बुरादली शाह सिंध के विरहाइण खिलाफ ठहराव सिंध असेंबली में पेश करे छॾियो। PTI ऐं जमायत इस्लामी तरफ़ां ठहराव की हिमायत MQM ठहराव की मुखालिफ़त करे छॾी। सिंध के वॾे वज़ीर सईद बुरादली शाह चयो आहे त सिंध खिलाफ ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। सिंध पाकिस्तान के ठाहींदड़ सूबो आहे। कराची के धार ऐं सिंध के विरहाइण वारी ॻाल्हियुनि जी मज़म्मत करियूं था। सिंध के टोड़ण वारियूं ॻाल्हियूं हाणे बर्दाश्त न कंदासीं। सिंध असेंबली में खिताब कंदे वॾे वज़ीर बुरादली शाह चयो त सिंध के टोड़ण पाकिस्तान के टोड़ण बराबर आहे। कुछ माण्हुनि सिंध के विरहाइण की ॻाल्हि कई। अफ़सोस सां चवणो थो पवे त मीडिया बि हिन मामले ते ख़ामोश आहे। सिंध खिलाफ मुहिम ते दानिशवरनि खे आवाज़ उथारणु घुरिजे।